जेके असांजी गुफ़्तगू जे दौरान या इन खां अलावा बि असांजे मौज़ू जे हवाले सां जेके सवाल असांजे मिडाल में वेठल दोस्तनि वटि आहिनि, असां सिर्फ़ु 4 सवाल वठंदासीं हाल मां, ऐं जेको दोस्त सवाल कंदो उहो हिकिड़ो ई सवाल कंदो। मोहम्मद अली पठान साहब, साईं मोहम्मद अली पठान साहब साईं सिंधी ॿोली जो नाले वारो कहाणीकार आहे, ड्रामा निगार, शाइर आहे ऐं हिन वक़्तु तमामु घणो तेज़ी सां लिखी रहियो आहे। उहो यकीन जेको सवाल कंदो उहो काराइतो सवाल हूंदो। जी साईं। सवाल इहो आहे त अवां एॾो सॼी दुनिया में जेका सिंधी ॿोलीअ खे मुतालिब करायो आहे कंप्यूटर जे हवाले सां, असांजो प्राइमरी मास्तर जो छा उन प्राइमरी मास्तर खे बि इन कंप्यूटर साइंस कंप्यूटर जे ज़रिए उन खे पढ़ाईअ जो हिकिड़ो नई ट्रेनिंग ॾियणी पवंदी त असांजो जेको ॿारु आहे जेको घणे भाङे अॼुकल्ह सिंधी ॿोलीअ खां परे थी वियो आहे, जंहिंखे असांजो मास्तर बि घणो करे अणपढ़ियो आहे जेको हुनखे पढ़ाए नथो सघे। इन जो अव्हां वटि कहिड़ो हल आहे? असां उन ॿार खे कीअं पढ़ाईंदासीं? उहो ॿारु कीअं मेच्योर थींदो जेको सिंधी लिखंदो अॻिते? त इहो सुवाल रुॻो सिंधी सां मुतालिक़ न आहे, इन जो हर ॿोली सां वास्तो आहे। हाणे तव्हां चयो ॿारु कीअं सिखी सघंदो? हिन महिल दुनिया में जेके टैबलेट्स या ॿिया जेके डिवाइसिस ठहनि था ऐं काफ़ी सस्ता था ठहनि, ईअं न आहे त उहे एतिरा महांगा आहिनि, उन्हनि जे ज़रिए ॿार सिंधी सिखी सघनि था कंप्यूटर टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे बि। पर हाणे इहो सिर्फ़ु कंप्यूटर सां लाॻापियल सुवाल न आहे, इहो आहे त कंप्यूटर टेक्नोलॉजी खे एजुकेशन जे कंहिं डिपार्टमेंट में कीअं इस्तेमालु कजे। ठीकु आहे न? सो इन में जेके एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो त हाणे नई टेक्नोलॉजी खे साम्हूं रखंदे जंहिं टेक्नोलॉजी जो इस्तेमालु दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में दुनिया में हर हंधि कयो वियो आहे, त उहो कीअं कयो वियो आहे ऐं उनखे असां कीअं पंहिंजे मुआशिरे में इस्तेमालु करे सघूं। इहा त हक़ीक़त आहे त कंप्यूटर जे ज़रिए सिखणु ऐं पढ़ाइण जो कमु आसान थियो आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त सॼो कमु इहो कंप्यूटर जे ज़रिए थींदो। हाणे पेन कलम सां लिखणु बंदि थी वियो आहे, ईअं न आहे। सो इन में असांखे ॾिसणो पवंदो त ॿियनि ॿोलियुनि में इहे कीअं थिया आहिनि, ॿियनि ज़बानुनि लाइ उन्हनि एजुकेशन सिस्टम में कंप्यूटर जो कीअं इस्तेमालु कयो आहे, केतिरो इस्तेमालु कयो आहे, ऐं उन जे आधार ते असां सिंधी ॿोली लाइ बि कंप्यूटर जो इस्तेमालु करणु उन ते गौर करणो पवंदो। इन में ॿोलीअ जा माहिर, तालीम जा माहिर ऐं कंप्यूटर जा माहिर गॾु वेही इहो फ़ैसिलो कंदा त इनखे कीअं हल कजे। वॾी महिरबानी साईं MP सोमर साहब जन। वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं त तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां साईं अब्दुल माजिद गोविंद साहिब जो। मां हिकिड़ी शइ नोट करणु की साईं जो प्रोजेक्ट्स जेके आहिनि यूनिवर्सिटी लेवल ते ॾिजनि। ज़ैड स्टार्ट करण कैंपस में असां साईं जन खे दावत बि ॾींदासीं अचनि, असां साईं जन जी जेके कंट्रीब्यूशन्स आहे उनखे इस्तेमालु करे कंदे काफ़ी सिंधी सॉफ्टवेयर ठाहिया आहिनि हिते ॿार। हाणे लेटेस्ट असां जेको आहे सिंधी सिखो जे नाले सां एंड्रॉइड बेस्ड हिकिड़ी एप्लीकेशन ठाही आहे जेका वेब सां कनेक्ट आहे ऐं उन में जेका बि चेंजिस जीअं त ॿोलीअ में काफ़ी जेके शयूं तब्दील थींदियूं रहनि थियूं, ग़लतियूं या उन में लाह चढ़ा थियनि था, त उहे वेब तां कंट्रोल करे असां एंड्रॉइड ते मोकिलियो आहे। हिकु त साइंस खे असां अॼु जे हिन प्लेटफॉर्म तां दावत ॾियूं था त उहे अची असांजी रहनुमाई कनि, उन्हनि में जेका तब्दीली चाहिनि था अमर फ़याज़ जन बि अचनि। ॿियो मुंहिंजो हिकिड़ी नंढो सुवालु आहे त पाण डीप लर्निंग ते, मशीन लर्निंग ते, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ॻाल्हियूं कनि थियूं। मुंहिंजो एमफिल जो प्रोजेक्ट बि सिंधी कंप्यूटिंग ते आहे ऐं उन में बि रहनुमाई वठंदुमि। पर अॼु ॾींहं ताईं गूगल में जेके न्यूमरल्स आहिनि, सिम्बल्स जीअं असां 1 लिखंदा आहियूं, 2 लिखंदा आहियूं अंग्रेज़ी में, त उहो सिंधीअ में ट्रांसलेट कोन थो थिए। उनजो हिकु त लिखिजी थो अचे, 2 त लिखिजी था अचनि, पर उहो जेको सिंबल एक्ज़ैक्टली सिंधीअ में अचणु खपे, हिक जो या 2 जो या 3 जो, इहो हिकिड़ो वॾो गैप आहे। उन हवाले सां साईं जन रहनुमाई कनि त उन ते केतिरो कमु थिए। तव्हांजो सवाल साईं अब्दुल माजिद साहब खां। साईं इन में मेनली इहो हमेशह कीबोर्ड जो मसइलो रहियो आहे। ख़ुदि विंडोज़ में ऐं ॿियनि में बि जॾहिं तव्हां हिकु लिखो था उहो रोमन में अचणु घुरिजे या इन में सिंधी जेको आहे उन में अचणु घुरिजे।
में अक्सर सेटिंग्स में वही चॉइस हूंदो आहे, उते वही चूज़ करणो पवंदो आहे त ॿोली लाइ कहिड़े क़िस्म जा न्यूमरल्स इस्तेमालु कनि, छाकाणि त इहे रोमन जेके न्यूमरल्स आहिनि इहे आम तौर ते घणा इस्तेमालु थियनि था, तंहिं करे घणो करे कंप्यूटर्स में ऐं में बाय डिफॉल्ट इहे इस्तेमालु थियनि था। पर जेकॾहिं को इन्हनि खे उन्हनि में कन्वर्ट करणु चाहे त अक्सर इहे सेटिंग्स में इहे शयूं हैंडल करे सघनि थियूं, त उन में ॾिजे उते इन्हनि खे जेके आहिनि न्यूमरल्स इन्हनि खे चवंदा आहिनि अरेबिक न्यूमरल्स। अरेबिक न्यूमरल्स जो मतिलबु आहे इहे रोमन में जेके अचनि था, ऐं हुननि खे अक्सर चयो वेंदो आहे टेक्निकल लैंग्वेज में हिंदी न्यूमरल्स, जंहिंमें इहे असां जेके अरेबिक पर्शियन सिंधी में अचनि था उन्हनि खे हिंदी न्यूमरल्स चइबो आहे ऐं हिननि खे अरेबिक न्यूमरल्स चइबो आहे। उहा वञी सिलेक्शन सेटिंग्स मां करणी पवंदी आहे, छाकाणि त एंड्रॉइड में मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि जेकी ऑपरेटिंग सिस्टम्स ठाहिनि थियूं, तंहिं करे उन में ज़रूरी न आहे त का यूनिफॉर्मिटी हुजे के सेटिंग्स किथे रखियल आहिनि के किथे लिखियल आहिनि। सो उन लाइ मां चई नथो सघां त कहिड़े पर्टिकुलर एंड्रॉइड फ़ोन जूं किथे आहिनि, पर घणो करे इहे सेटिंग्स में शयूं हैंडल थींदियूं आहिनि, जिते माण्हू चॉइस कंदो आहे त कहिड़े क़िस्म जा न्यूमरल्स जेके आहिनि उहे कहिड़ी शिकिल हुजे। गूगल जी ट्रांसलेशन जनरली के प्लेटफॉर्म था अलग से वेब का मतलब एंड्रॉइड का उन में जरे असा वर्ड लिखूं तो आप तमाम नंबर ही था ॻाल्हि कयो नंबरिंग न्यूमरल ठीक आहे वो सिंधी में कोन हुनजो एग्जैक्ट हा हाणे इहो पाण वारी छा आहे इहा ट्रांसलेशन न आहे इहा ट्रांसलिटरेशन आहे। न्यूमर जेको अंक आहे न जेको साईं ॿुधायो जेको त बुनियादी तौर ते 3 अंक आहिनि, हिकिड़ो आहे रोमन आहे, रोमन त इशारा में हे रोमन आहिनि इहे 1 2 जेको पाण क्लास में आहिनि रोमन इहे आहे, ऐं अंग्रेज़ी जंहिंखे पाण सम्झंदा आहियूं 1 2 इहो आहिनि पाण वारा हे पंहिंजो जेके हितम जा आहिनि, ऐं जेको वरी पाण जेको अरबी टाइप कंदा आहियूं उहो त वरी विच में ॿियो आहे न जेको साईं तव्हांखे ॿुधायो, इहो तव्हांजो ट्रांसलेशन जो न आहे, इहो ट्रांसलिटरेशन जो आहे, यानी जेको शक्ल अखर जी मटे, मसलन तव्हां ए हणो त उहो अलिफ थी वञे, बे हणो त तव्हां बी थी वञे, इहो ट्रांसलिटरेशन मतलब टूल अथव तव्हांजो गूगल टूल्स जेके अथव न उन में तव्हां आणंदो त इहो तव्हांजो फंक्शन कमु कंदो। ओके साईं, ॿियो को सवाल जी? नदीम तुने साहब जन सवाल कंदा। बादशाह जी हे त तव्हांजो जुनून हो तव्हां इन पासे ॾे अची वियो ऐं सिंधी ॿोली तकबियत ॾिनी कंप्यूटर ऐं इहे इजाब ॾिनी, पर मां इहो ॼाणणु चाहींदुमि दोस्तनि खे बि इहा ख़बर पए त इन कंप्यूटर में सिंधी ॿोली आणण लाइ ज़रूरु पाण खे तव्हां अपडेट कयो अहिड़े मटीरियल्स पढ़िया हूंदा, त उन दौर में इहे तव्हां कीअं मैनेज कयो, कीअं पाण खे अपडेट कयो, इहो मां ॼाणणु चाहियां। कयो त पहिरीं त मूंखे बुनियादी जेका ॼाण हुई इहा उतां अमेरिका में जॾहिं मूं MBA कई पिए तॾहिं मूंखे बुनियादी ॼाण उतां मिली त कीअं कंप्यूटर इस्तेमालु कजे, उन जूं जेके बेसिक्स आहिनि छा आहिनि। उन खां पोइ जॾहिं इन जो आयो मौसर कीअं इनखे हैंडल कजे, उन महिल उहा वधीक पज़ल सॉल्विंग टेक्निक ही हिकिड़ो मोमो आहे, इनखे कीअं हल कजे, हिकिड़ी परौड़ी आहे या कीअं बणिजे, इहे ॿाहं जा अखर जेके आहिनि इनखे कीअं सेट कजे, कहिड़ो इन लाइ हल आणिजे, इन जो कंप्यूटर टेक्निक सां डायरेक्टली वास्तो कोन्हे। जॾहिं उहो हल अची वियो हाणे सुवाल पैदा थियो त इनखे इम्प्लीमेंट कीअं कजे, उन इम्प्लीमेंट करण लाइ कहिड़ा टूल्स घुरिबल आहिनि, ऐं उहे टूल्स मूं हथु करे इहो सॉल्यूशन आंदो, ऐं उन में पोइ इहे फॉन्ट्स जूं ठाहिण जूं टेक्नोलॉजीज़ वग़ैरह इहे त पढ़ण सां ऐं इहे नॉलेज एक्वायर करण सां ई इहा वधंदी वई। ऐं हाणे छाकाणि त जंहिं ज़माने में इहो कमु थियो ऐं जंहिं ज़माने में इहा बुनियादु सेट थी उन वक़्तु जेका रफ़्तार हुई उहा ॿी हुई, हाणे जेका रफ़्तार आहे उहा ॿी आहे। हाणे
इंटरनेट ऐं वेब वर्ल्ड वाइड वेब जे अचण खां पोइ साईं जी चयो त वेब टेक्स्ट टू वॉइस टू टेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इन क़िस्म जूं शयूं हाणे एतिरियूं अची वियूं आहिनि ऐं एतिरी छाकाणि त हाणे डिवाइसिस घणा अची विया आहिनि डिवाइसिस जेके आहिनि हर साल पिया था अपडेट थियनि उन लाइ उहा टेक्नोलॉजी पई थी चेंज थी थी वञे तंहिं करे हाणे इनखे अपडेट रखण लाइ ऐं इहे शयूं ठाहिण लाइ वधीक ज़रूरत आहे वरी महिरबानी साईं साईं मोहतरम अख्तर जावनी साहब जन सवाल कंदा मां सुवाल कोन कंदुमि पर रुगो इहो चवंदुसि त जेको अमर फयाज़ साहब ॻाल्हियूं पिया कयूं ॿोलीअ जी त ॿोलीअ सां जेको बि ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि तक़रीबन असांजा सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि यानी हिक क़िस्म सां असांजी सिंधी सभिनी ॿोलियुनि जी माउ आहे पर इहे के इतफ़ाक़ आहिनि इन ते रुगो कमु हाणे न थियो आहे पर इन ते घणे वक़्त खां वठी कमु थींदो रहियो मां मिसल ॾिनी 1930 जी कॉलेज जेको कराची जो वॾे वॾो उन में हिकु लिस्ट ॾिनल आई जंहिंमें 40 अखर या 44 अखर ॾिनल आहे त जर्मनीअ ऐं सिंधीअ में कहिड़ा हिक ॻाल्हि आहे हाणे उन ते बहस बि ॾाढा थियल आहिनि त ॿोलियूं किथां निकितियूं हिकु ॿोली हुई हिकु जिन्स हुई उन मां ॿियूं ॿोलियूं निकितियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि ट्रेवल कयो हिक ॿिए जे मथां असर अंदाज़ कया इन ते वॾा ख़फ़ा बिल्कुलु कयल ऐं माण्हू घणा ई कम कया आहिनि ऐं हिन में अञा बि सहूलियत थी मां बि एतिरियूं केतिरियूं टेकियूं डिक्शनरी सरकारी जेके बि आहिनि ॿोलियूं जे डिक्शनरियूं आहियूं उन्हनि ते बि मां ॾिठो आहे ऐं पुलिसूं माण्हू असां वरी अदब में बि थोरो ॻाए पियासीं पर इन करे का नई ॻाल्हि इहा कान्हे ऐं इहो ई चई छॾियो त बसि असांजी ॿोली सभिनी जी माउ आहे असां ॾाढो ख़ुशि थी वञूं ईअं बि न आहे उन सां ॿियूं ॿोलियूं बि रिलेटेड आहिनि ऐं उन में जेकर मज़हबी हिसाब सां असां ॾिसंदासीं त मज़हब बि असांखे कुझु ॿुधाए थो त ॿोलियूं कीअं आहिनि ऐं कीअं ठहनि थियूं ॿोलियूं कंहिं कारखाने में न ठहनि ॿोलियूं हिक ॿिए जे असर अंदाज़ तरक़ीअ सां ठहनि जीअं क़ुर में बि हिन जो ज़िक्र आहे क़ुर शरीफ़ में नवाबु ज़ारा द शइ ऐं ॻाल्हियूं करे उन में वरी उहो आहे त असां ॾिसो आसमाननि ॾे ॾिसूं ज़मीन ॾे ॾिसूं वमिन हयाती ख़ल्क़ु समावात वला वख़्तिलाफ़ अलसनतुकुम व अनवार मुख़्तलिफ़ ज़बानुनि जो मुख़्तलिफ़ रंगतुनि जो माना इहे सभु ॿोलियूं आहिनि अलाह ऐं उहे ॿोलियुनि में जो इहे सभु ॻाल्हियूं जेकियूं आहिनि हिक ॿिए सां इंटरेक्शन थिए थो फ़र्क़ु आहिनि आसिया फ़र्क़ु आहिनि या अंग्रेजी में केतिरियूं ॿोलियूं आहिनि फ्रांस जूं केतिरियूं उन्हनि कमु घणो ई कयो पर ईअं हिकदमि स्वीपिंग स्टेटमेंट असां न ॿुधाए बाक़ी रहियो इहो जीअं अॻिते हली छा थींदो असां उन सां कीअं कोप अप करे सघंदासीं उन लाइ सरकारी सरपरस्ती खपे कंप्यूटर में हर ॿार खे मदद खपे असां वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हनि असां वटि लथ ते राग असांजी तइलीम इस्लाम जी ॿेड़ी ॿुधल आहे अमीर अमरा उहे त पंहिंजे ॿारनि खे किथे न किथे पढ़ाए कुझु न कुझु करे था अचनि बाक़ी जेको इहो आम माण्हू आहे उहो चाहे दिक़त ऐं थाबनि में आहे उन्हनि जे लाइ इहा करणु खपे त असां रिन्यू करे बाक़ी जेको तव्हांजो कमु थियल आहे उहो कीअं लड़े अब्दुल नाज़िर मुगड़ी मुंहिंजो क्लास फेलो बि आहे मुंहिंजो यार बि आहे अञा नई ॻाल्हि ॿुधाई गॾु ई पिया उहे माण्हू जीअं चवंदा तव्हां त जुनून था चओ पर मां चवंदो जिन जुनून में मां शायदि मां लफ़्ज़ नथो वणे त मां हुनखे
यानी चङे भले माण्हूअ खे मां उन्हनि में पास आहियां पर उहा आहे ॿोलीअ जी हिकिड़ी नज़ाकत एक्सप्रेशन आहे पर हे जिन माण्हू आहे जॾहिं कंहिंखे चिंबड़े थो त पोइ भूपन को सवादु नथो ॾेई छॾे हे माण्हू कमु करण वारा ऐं साॻिए नमूने सां जीअं असांजो अमर फयाज़ आहे त मूंखे लॻो ऐं इहो चए थो त मुंहिंजे दिमाग़ में कीड़ो पर हे कीड़नि सां भरियल आहे अलाए केतिरा कीड़ा ऐं इहे ई माण्हू ॿियनि खे बि लसे विझंदा साईं संदीप साहिबु चवंदो मां हिकु फटियो माना लखु खटियो संदीलो अब्दुल करीम महरूम असांजो प्रिंसिपल जो उस्ताद जो लाइक़ फाइक़ लॻात ते ॿोलीअ ते माहिर से पंहिंजो सिंधी जेको असां लोक अदब आहे उनजो बि माहिर उनजो चवणो त जेकॾहिं मां कंहिं बि शागिर्द हिकिड़े खे हिकिड़े साल में फटे विधो माना अदब में लाहे विधोमांसि त उहो वरी ॿियनि खे फटींदो मां ॿियो लखु कटियो छो जे तव्हां ईअं फटींदा वठो त ॿियनि खे बि त मां पायां थो पोइ सभई अची वेंदा पर उन में जेके साहिब इक़्तिदार आहिनि असां वटि जिन खे पटका हे नकली पटका न असुली पटका इक़्तिदार वारा आहिनि उहे जेकॾहिं इन में थोरी ख़बरदारी कनि त पोइ इहो असां वटि नंढनि स्कूल में जीअं मोहम्मद अली साहिबु चयो त प्राइमरी स्कूल में ॼट पढ़ाइण वारा आहिनि ऐं ॿार ओड़ा ई निकिरनि था जेको पढ़ाइण वारो न धो अधे जी रहनुमाई छा कंदो भई खूह में किरंदा खॾ में किरंदा त कई ते असांखे ख़बरदार थियणो न त असांजी क़ौम जो हाल इहो कोप न करे सघूं मां इहो पेसिमिस्टिक व्यू नथो ॾियां पर मां इहा ज़रूरु चवां थो त इन में सभिनी खे कंट्रीब्यूट करिणो आहे सभिनी खे मदद करणी आहे ऐं सरकार को बि वठिणो आहे न त असां अध में रहिया असांजा ॿार गुम थी विया तव्हां ॾिसो जॾहिं हिन कंप्यूटर ते कमु पिया कयो दिल्लीअ में सिंध में धाड़ियलनि जो जो असांखे टीकूं ॾेई असांखे इन धंधे में लॻायो पियो तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु आहे त इन सां ॿियनि खे बि तव्हां ज़रूरु वठियो उहे बि इन लेवल ते अचनि ऐं उन सां गॾु वरी उहे जेके आहिनि लेवल ते स्कूल लेवल ते जंहिंमें आम ग़रीब ॿार पढ़े थो उन्हनि जी मदद कई वञे ऐं कंप्यूटर जे थ्रू कई वञे उन्हनि खे टेक्नोलॉजी ख़बर पए असांजी 20 सालनि या 1930 में जेको तव्हां चओ था असां ॾाढा पोइ ते रही वेंदा वरी महिरबानी साईं तव्हांजी ऐं साईं जो ज़बरदस्त कमेंट हुयो हिन हवाले सां ऐं यकीनन असांजो साईं फौजी साहब मूंखे माफ़ कजो त मां वेही थो ॻाल्हायां छाकाणि मूंखे पुछिणो इहो हो त तव्हां एतिरी जेका महिनत कई आहे सा सिंधी ज़ुबान लाइ कई आहे या सिंधी रस्मुल ख़त लाइ कई आहे छाकाणि जेकॾहिं सिंधी ज़ुबान जी जहां ताईं ॻाल्हि आहे त रस्मुल ख़त में तव्हां हुनखे बंदि करे नथा सघो जे सिंधी ज़ुबान असां चऊं था त हज़ारनि सालनि खां या 100 सालनि खां आहे त हिन रस्मुल ख़त में त न हुई ऐं हींअर बि दुनिया जे केतिरनि ई हंधनि में हिन रस्मुल ख़त में नाहे ऐं इंडिया में जंहिंमें लखे बल्कि करोड़े सिंधी रहनि था उहे हिन रस्मुल ख़त सां वास्तो नाहे पुराणा माण्हू उहे मरी विया 100 साल जिन जी उमिरि हुई ऐं उन्हनि वॾो कमु बि कयो आहे साईं सतराम दास मुंहिंजो उस्ताद बि हो त साहिल कोश डिक्शनरी तव्हां ॿुधी आहे उन माण्हू लिखी आहे हिकिड़े माण्हू लाडकाणे जो ॿार वॾा जो असांजो उस्ताद BM हाई स्कूल रतिंद्र पर सुवालात उन खां पोइ हींअर जेको आहे सो या त तव्हांखे महिरबानी करे हिनखे लैंग्वेज जी ॻाल्हि कयो या रस्मुल ख़त जी तव्हां जेका बि ख़िदमत कई आहे त रस्मुल ख़त जी कई आहे ऐं सिंधी ज़ुबान खे अञा बि मां चाहियां थो त कोई तरीक़ो कयो त जीअं सिंधी ज़ुबान जिते बि आहे ज़ुबान बि रहे ऐं रुगो रस्मुल ख़त न रहे साईं मां सभिनी जो जवाबु ॾियां छाकाणि तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कई आहे तंहिं करे मां इब्तिदा अदा कंदुसि पूरी जामनी साहिब खे पहिरीं ॻाल्हि त ॿोली ऐं रस्मुल ख़त इहे जुदा शयूं न आहिनि इहे लाॻापियल आहिनि तव्हां हिकिड़ी शइ खे ॿी खां जुदा करे कंदा
घणी के ॿोलियूं आहिनि दुनिया में जंहिंजो को रस्म ख़त ई कोन्हे, इहा ॻाल्हि बि सही आहे, पर ही ॿोलियूं आहिनि जंहिंजा रस्म ख़त आहिनि। ओरिजिनल असां कंहिंखे था कयूं? ओरिजिनल खां 200 सालनि में, 300 सालनि में, या मोहन जे करे में जेको थींदो कंहिंखे असां ओरिजिनल रस्म हाणे हिन जेका बि ॿोली आहे उनजी बका लाॻापियल आहे उन रस्म ख़त सां जेको उन जा मेजॉरिटी माण्हू इस्तेमालु कनि। हाणे हिन वक़्तु काफ़ी इहे सुवाल पइजी आहे त कहिड़ो रस्म ख़त हुजणु घुरिजे। मूं उन वक़्तु इहा ई ॻाल्हि चई त जेको रस्म ख़त ऑफिशियली एक्सेप्टेड आहे उनजो कोड पेज आणण में असांखे वरिया लॻी विया, कंप्यूटर टेक्नोलॉजी जे में उनखे सपोर्ट ॾियण लाइ वरिया लॻी विया। उहो जॾहिं पाण उन्हनि जेको यूनिवर्सल कोड ठाहियो तॾहिं मिलियो, अदरवाइज़ असां कोड करे सघिया। हाणे ॿुधायो अञा नई ॻाल्हि अचूं, पहिरीं त इहो डिसाइड कयो त रस्म ख़त कहिड़ो हुजणो घुरिजे, पर पोइ बि वञी ॻाल्हि आख़िर रस्म ख़त ते बीहंदी न। तव्हां हीअ रस्म ख़त छॾे पियो था या ॿियो छॾे पियो था, कोई बि तव्हां रस्म ख़त ते ॻाल्हि अची वेंदी। उहा ॻाल्हि लैंग्वेज सां इन इशू खे थोरो स्टडी कयो। मूंखे कुझु माण्हू मोकिलिया त हीअ अंग्रेजी या हिंदी या देवनागरी रस्म ख़त हिन लाइ इस्तेमालु कयो, त मूं हुन में उन्हनि में अंग्रेजी जो रस्म ख़त जेको रोमन में लिखियो वियो ऐं मूंखे हुन में नमूना मोकिलिया, इंडिया मां सिंधियुनि मोकिलिया त रोमन रस्म ख़त राइज कयो जीअं दुनिया में सभु सिंधी जेके आहिनि पाण में राब्तो करे सघनि। वर्ष के जेके क़ौमूं पंहिंजे चाइनीज़ आहिनि, कोरियन्स आहिनि, उहे पंहिंजा रस्म ख़त एडॉप्ट करे वेठा आहिनि, उन्हनि खे को मसइलो कोन्हे, अंग्रेजी में शिफ्ट कोन था कनि। ऐं ॿियो उन में जेके नमूना मोकिलिया उनखे वर्कआउट करे मोकिलियो त इहो ई मज़मून सिंधी में लिखिजे थो। उन में 230 स्ट्रोक्स था लॻनि, जेके रोमन रस्म ख़त जेके बि तव्हां नमूना मोकिलिया उन में 330 स्ट्रोक्स था लॻनि, साॻियो लॻे। तंहिंजे करे इनखे इहो पेंडोरा बॉक्स खोलण वारी मुश्किलात कोन्हे त रस्म ख़त। हाणे रस्म ख़त जॾहिं वर्ष हुजो त वरिया लॻी वेंदा इनखे फ़ैसिले करण में कहिड़ो रस्म ख़त अचणु घुरिजे। ठीकु आहे, इहो बि ॻाल्हि ध्यानु ॾिजे, पर जेको रस्म ख़त आहे हिनखे रखे वञायो ताकी इहे न थिए जो असां इन फ़ैसिले करण में त मरीज़ खे माण्हू खे कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाइणु घुरिजनि, पोइ सी में मरी वञे जेसिताईं इहो फ़ैसिलो थिए इनखे सूट पैंट पाराइजे या शलवार कमीज़ पाराइजे। पोइ जो से जेसिताईं इहो फ़ैसिलो न थिए पोइ माण्हू गर्मी में या सर्दी में उहो लिबास खां बग़ैर उहो ई हाज़िर पाजे। तंहिं करे मुंहिंजो इहो इहो ॿोली जेका आहे उहा ॿोली रस्म ख़त सां जुड़ा आहे। रस्म ख़त बि ॿोली जो हिसो आहे जेका चीज इस्तेमालु थिए पई। तंहिं करे इनखे कीअं रद्द थी सघे त जेका इहो ख़त आहे इहो कमु जेके रस्म ख़त खे ज़िंदा रखण लाइ थियो आहे यकीन रहो इहो ॿोली खे ज़िंदा रखे थो, छाकाणि जेकॾहिं रस्म ख़त मरी थो वञे आहिस्ते आहिस्ते उहा ॿोली जेका आहे उहा ख़तमु थी वेंदी। जेके रस्म ख़त या ॿियनि ॻाल्हियुनि में सभु न हुजण जे करे हाणे जेको पंजाबी जेका आहे हालांकि हुन में रस्म ख़त आहे कंहिं अंदरि पर डिवाइडेड आहे, हुते देवनागरी हिंदी आम रस्म ख़त इस्तेमालु कनि, पर उन न हुजण जे करे अञा जेको आहे तालीम हुन में काथे ॾिनी वञे। ॿियूं अलाए केतिरियूं ॿोलियूं आहिनि उन में किताब लिखिया कोन था वञनि, छाकाणि रस्म ख़त कोन्हे। तंहिंजे करे इहे ॿई ॻाल्हियूं आहिनि लाॻापियल। अख़्तर मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, हिते जेके वेठा आहिनि शायदि इहो शख़्स शायदि पढ़ंदो, शायदि ई को अहिड़ो शख़्स हुजे जंहिं सां मुंहिंजो एतिरो राब्तो रहियो हुजे एतिरनि सालनि खां। उन जेके ॻाल्हियूं चयूं उन्हनि मां सभिनी जो त शायदि मां जवाबु न ॾेई सघां, पर चंद ॻाल्हियूं मां चवंदुसि त जेका अमर फयाज़ मूंसां ॻाल्हि कई त ॿोलियुनि जी कीअं इहा हिते पई अचे ॻाल्हि, त उन वक़्तु बि मूं हुनखे इहा ई ॻाल्हि थी कि ॿोली जेका आहे उहा का आर्टिफिशियल शइ कान्हे, उहा काथे ठाहे कोन थो सघे। हिकिड़ी ॿोली ठाही वई आहे ताईं दुनिया में एस्परांटो जे नाले सां, जेका हले कान थी,
वो किताबनि ऐं कागज़नि में आहे पर एज़ अ रिटन स्पोकन लैंग्वेज उहा किथे हले कान थी। दैट इज़ नॉट अ लिविंग लैंग्वेज। मां जेके बि लिविंग लैंग्वेजिस आहिनि उहे जेके आहिनि उहे कंहिं इंसान जूं ठाहियल कोन्हनि। जॾहिं असां उनजी रिसर्च बि कयूं था किथे बि ॾिसूं था उहो वञी यानी भूल भुलैयनि में हिकिड़े अंधेरनि गोशनि में वञी असांखे डेट रेंज में माण्हू पहुचे थो ख़बर कान थी पए ॿोली जी इब्तिदा कीअं कनि। ऐं उते वञी असांखे जॾहिं स्क्रिप्चर्स क़ुरान में असां पढ़ूं था सूरह रहमान में असां ई इंसान ठाहियो उनखे ॻाल्हाइणु सेखारियोसीं तॾहिं तो अहसासु थिए त ॿोली जो ओरिजिन असुल में हिकिड़ो ई आहे। उतां इहे ॿोलियूं सभई इहे पैदा थियूं। ऐं हिते बि जेका ॻाल्हि चई सिंधी ॿोली जो कहिड़ी हिन इलाइक़े में जेका बि ॿोली हुई छा बि हुनजो नालो उहा ई शायदि ओरिजिन हुई इन्हनि सभिनी ॿोलियुनि जो जेका जहिड़ा जो सबबु आहे। हाणे जीअं अख़्तर चयो त हिन में अॻिमें रिसर्च थी आहे तमामु घणी रिसर्च थी आहे। ॿोलियुनि जो हिकु हमेशह असरु पए रहियो आहे। ॿोलियूं माण्हू रहिया आहिनि पंहिंजो नक़ल मकानी कंदा ऐं उन्हनि जो हमला कंदा रहिया आहिनि उनजे ज़रिए ॿोलियुनि जो हमेशह हिकु ते असरु थियो आहे। पर जेका ॻाल्हि हाणे साम्हूं अचे थी ऐं इहा कंप्यूटर टेक्नोलॉजी उनजा एडवांटेजिस चङायूं बुरायूं पंहिंजी जॻह ते जेको कमु कंप्यूटर टेक्नोलॉजी करे सघे थी इहो कमु इंसानी हथनि खां करणु रिसर्च जो मुमकिन आहे। यानी मसलन सभई हज़ारे ॿोलियूं आहिनि उन्हनि में फोनेटिकली जेके मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ आहिनि जंहिंजूं मानाऊं हिक सां मिलंदड़ आहिनि उहे सभु गॾु करणु उहो इंसानी तरह मुमकिन ई आहे जेको हाणे कंप्यूटर जे ज़रिए मुमकिन आहे। हाणे इहा शइ ज़रूरी न आहे त असांखे का तमामु अहिड़ी जॻह ते पहुचाए जिते इहे सभु मसइला हल थींदा पर इहा निशानदेही करे थी त शायदि ॿोली हिकिड़ी हुई उतां इहे ॿोलियूं कोन्हे ऐं उहा असांजे क़ुरान पाक ऐं ॿियनि स्क्रिप्चर्स जी ताईद थी करे त हीअ जेका तकलीफ़ आहे इहा तकलीफ़ इलाही ओरिजिन आहे डिवाइन ओरिजिन आहे जितां इहे ॿोलियूं शुरू थियूं ऐं इहा हिकु जॻह इलाही पॉइंट आउट करे थी रहियो सिंध जो पास त जेकर इहा बिल्कुलु ॿोली सिंधी बि आहे उन सां असांखे का फ़र्क़ु पए अॼु त असांजी हालति उहा ई रहंदी जेके अॼु असां आहियूं असां छा हुआसीं उन सां को फ़र्क़ु नथो पए। अॼु खां 7000 साल हिते छा थींदो उन सां को फ़र्क़ु पइजी कोन सघंदो। अॼु फ़र्क़ु पवंदो इन सां त तव्हां छा आहियो मां छा आहियां असां छा आहियूं। असांजी सिंधी क़ौम या का बि क़ौम जेका आहे उहो मर्दनि जो मजमूओ आहे ऐं उन्हनि जी जेका साख़्त आहे उन्हनि जी जेका क्वालिटी आहे उहा ई डिटरमिन कंदी असांजे समाज जी असांजे मुल्क जी असांजे मुआशरे जी क्वालिटी ऐं उते ई असांखे तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। चाहे कंप्यूटर जी फील्ड हुजे चाहे तालीम जी फील्ड हुजे चाहे अदब जी फील्ड हुजे। तव्हां हिते जेके बि दोस्त वेठा आहियो माशाअल्लाह सभु अदीब ऐं तकलीफ़कार आहियो तव्हां त असां वो ॻाल्हियूं करे इहे तकलीफ़ूं जेके आहिनि इहे असांखे फंक्शनल टूल्स आहिनि जेके असांखे मुआवन ऐं मददगार आहिनि। असां दुनिया सां थोरो असां इहे पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे बहितर नमूने हल करे सघूं पर इहा असां सभिनी जी कोशिशि हुजे। वॾी महिरबानी साईं। हिन वक़्तु हाल मां सिर्फ़ु 2 सवाल असां वठंदासीं मुख़्तसिर तौर ते मुंहिंजो अहसान दानिश ऐं साईं अयूब गाज़ी साहिबु। अमर फयाज़ को खामोश बैठो मुझे उन खां हिकिड़ो सवाल पुछां। साईं अख्तर जावेद साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई मां उनजी कंटिन्यूटी में हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त हिकु त साईं ॾाढो सुठो जवाबु ॾिनो मुरबी साहब त असांखे हर माण्हू खे ख़ुशफ़हमी जो शिकार आहिनि सिंधी ॿोली जे हवाले सां। ठीकु आहे सिंधी ॿोली में कमु थिए थो ऐं सुठो कमु थिए थो इहा बहितरीन ॻाल्हि आहे। मां सम्झां थो अॼोकी हीअ जेका गॾिजाणी आहे इहा तेसि ताईं फ्रूटफुल न थींदी जेसि ताईं असां पंहिंजे नौजवान खे या पंहिंजे नस्ल खे या मौजूदा दौर में जेके माण्हू बीहा आहिनि उन्हनि खे हिते हाल में जेके अचनि माण्हू उन्हनि खे इहो न ॿुधायूं त असां सभु गॾिजी भला पंहिंजो जेको सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां कुझु करे सघूं था या नथा करे सघूं। मिसाल साईं बरबी साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई
त जेकॾहिं असां रोमन सिंधी खे टाइप कयूं था पिया उनजे भेट में जेकॾहिं असां पंहिंजो ओरिजिनल स्क्रिप्ट सिंधी वारो ई जॾहिं टाइप कयूं था त इहा असांजो जीअं चइजे दुको दाख़िल थिए थो किथे न किथे पोइ भले चवनि ऑफलाइन ई असां पंहिंजो मोबाइल खे यूज़ कंदा आहियूं। ईअं असां सोशल मीडिया ते हिक ॿिए सां चैटिंग कंदे ईमेल कंदे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अंग्रेज़ी ऐं ॿियूं ॿोलियूं जेके इस्तेमालु कयूं था पिया त असां मां हर हिकु जेको थोरो घणो कोई कंप्यूटर ॼाणे थो पियो या मोबाइल जो इस्तेमालु ॼाणे थो पियो उहो सिंधी ॿोलीअ लाइ कीअं थो कंट्रीब्यूट करे सघे वेबसाइट जे ज़रिए ब्लॉग्स जे ज़रिए या सोशल मीडिया ते जेकॾहिं असां सिंधी ॿोली या लिखूं था पिया त छा इहो असांजो कंट्रीब्यूशन निशान थिए थो या नथो थिए। कोर्स आहे उनखे सॼो जेको सिंधी ॿोलीअ जो जेको मौजूदु तालीम वेठो आहे 1,67,000 लंदन ते अॼु हिकिड़ी वेबसाइट उहा असांजे डेबिट टूल ते ठहियलु आहे। तव्हांजो सॼो किताब जेको अरबिक रस्म अरबिक परसो सॾाईंदा कंप्यूटर में उहो सॼो तव्हां सॉफ्ट में तव्हां दाख़िल कयो वॾो देवनागरीअ में लिखण में अची वेंदो आहे उहो मौजूदु अथव तव्हांजे इंटरनेट हा बिल्कुलु उहा लिहाज़ा इहो रस्म वारे मसइले में न फासो तव्हां उन जहान में था पिया वञो जो तव्हां हिन खे सिंधीअ में चओ असां त तव्हांखे समय कोन्हे में असां करे ॾे लिहाज़ा इहो तव्हां ॾाको या दरवाज़ो इहो ई हाणे इन ताईं कीअं पहुचजे इन ताईं हिकिड़े माण्हूअ हक़ मौजूदु करे हिकिड़ो दफ़ खोले थो वञे ठीकु आहे। हाणे असल में इहो जेको सिलसिलो मां तव्हांखे अर्ज़ु कयो कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में सर क्राउड वर्क जो मक़सदु इहो आहे त हिते फ़र्ज़ु कयो पाण में हिते सभु सिंधी नौजवान सिंधी माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जूं कंट्रीब्यूशन्स हूंदियूं आहिनि पर जेको साईं ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो चयो त बजाए हिनजे जो मां ॿिए खे ॾिसां थो छा थो करे घटि थो करे घणो थो करे फोकस हिन में हुजे त मां छा थो कयां। हाणे जेके पंहिंजा जेके नौजवान मां मूंखे ॿुधी इहो ॿुधाए ख़ुशी बि थींदी आहे त असांजा जेको नौजवाननि जी क्रीम क्लास आहे उहो ॾाढो कमु थो पियो करे पर हिन नौजवाननि जे लाइ मां आहे नंढड़ो में वॾी ॻाल्हि न पियो कयां पर जेकॾहिं हे ट्रांसलेशन्स में पंहिंजो बहिरो वठनि नंढा ब्लॉग्स ठाहिनि त दर हक़ीक़त मुंहिंजा सोढ़ा नौजवान दोस्तो तव्हां पंहिंजे लाइ दरवाज़ा नथा खोलियो पर तव्हां ईंदड़ नसलनि लाइ दरवाज़ा खोलियो था त इन ई मोबाइल जे चइनि चने स्क्रीन ते तव्हां 20 साल 30 सालनि खां पोइ 20 लख आराम सां महीने में कमाए सघो था। मां नंढड़ो मां मिसाल ॾींदो आहियां असांजे ॻोठनि में वेंदा आहियूं उते हेरण सां इलाजु कयो वेंदो आहे हेरण जो पन कुत्तो चकु पाए त मिर्चो हयो वेंदो आहे हेड हूंदी आहे बुकल हूंदो आहे बुकल जी पाड़ कैंसर जे लाइ पोयों ॾींहुं आहे इहा जेका चाची खैरा जेका असांखे इलाजु करे वई ऐं उन में मरीज़ ठीकु थी वेंदो इहा सॼी जो सॼी डेटा इन में दाख़िल केरु कंदो तव्हांजी जेका लोक ॾाहप आहे छड़ो कहाणी कोन्हे दाख़िल करणी छड़ो शहर दाख़िल करणो कोन्हे पर इहो ॾाढी खैरा रासी फापा या जेके टोटका जेके जिन जे पोयों दमो आहे ये दुनिया सर तव्हांजी 10-15 सालनि खां पोइ अंग्रेज़ी तमामु जान छॾाइण वारी आहे तव्हां वटि जेको असुल पाण वटि जेको जहान आहे लोक ॾाहप जे शक्ल में उहो सॼो दाख़िल करण वारो केरु हूंदो रिज़वान हूंदो एहसान हूंदो ॿियो हूंदो दोस्त हूंदो तव्हां सभु जो सभु जेतिरो शयूं इहे कंट्रीब्यूट कंदा वेंदव मसइलन तव्हां फेसबुक ते पेज खे छॾियो ब्लॉग स्पॉट ते वञो मसइलन तव्हां वटि अलाए केतिरा प्लेटफॉर्म आहिनि फ्री फोकट में छॾियो परते न वञो नंढी 5 मिंटनि जी वीडियो ठाहियो यूट्यूब ते रखो यार एंड्रॉइड तव्हांजे हथनि में आहे फ्री ऑफ कास्ट आहे जेकॾहिं 5 मिंटनि जी 3 मिंटनि जो हिकिड़ो प्रोसेस करे कयो मां हिन नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियांव त जेकॾहिं केरला रियासत जी हिकिड़ी पोड़ी माई जंहिंजी उमिरि आहे 95 साल तव्हां यूट्यूब ते सर्च करे विलेज फूड्स जे नाले सां था कयो पोड़ी आहे ॾंद लभ कोन हा उहा खाधा थी पई ठाहे ऐं 8 मिंटनि जे वीडियो उन जा अची आया तव्हांजे इतला अर्ज़ु इहो आहे त हुनजो मां मिनिमम हुनजी मां DRC मां ॾिठो 3.5 लख रुपया महीनो कोड़ी खाए थी कमाए थी वो छड़ो नंढड़ा वीडियो थी रखे ऐं उहे हुनजे ॿोलीअ में थी रखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां
ये जेकॾहिं पाण पंहिंजे हे जेके हे मकान आहिनि हे जेको पंहिंजे ॻोठनि में अदब आहे, हे पंहिंजे ॻोठनि जूं गुज़ारतूं आहिनि, हे पंहिंजे ॻोठ जेको लोक ॾाहप आहे, लोक जेके कथाऊं आहिनि ऐं इहे जेके नुस्ख़ा टोणा इहे सभु जो सभु मुंहिंजा सुहिणा साईं मूंखे तव्हांखे नाइम करणु तव्हां सभिनी कंदा ऐं तव्हां पहिरियों ॾिजो हाणे साईं इकबाल साहब जन खे गुज़ारिश आहे त उहो आख़िरी सुवाल कनि हुन खां पोइ असां वाइंड अप कंदासीं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिते असां सां गॾु मौजूदु रहनि, डिनर जो बंदोबस्तु आहे, डिनर करे पोइ इकबाल साहब जी शख़्सियत जा खोड़ सारा हवाला आहिनि। साईं जो नालो ई मां सम्झां थो संदसि तमामु वॾी सुञाणप आहे। जॾहिं पहिरियों कंप्यूटर ते सिंधी आई त ख़बर पई त अब्दुल मजीद बुरगड़ी साहब आहे जंहिं ठाही आहे, त मूंखे हिकदमि में साईं अब्दुल गफ़ूर बुरगड़ी यादि अची वियो जो बाबर दोस्त हो तमामु घाटो। त मूंखे सम्झ में आयो त ॻाल्हि करे बुरगड़ी हिकिड़ो ई रहंदो आहे, शायदि उहो पुटु हुजे मथां जाई इतफ़ाक़नि वाकई हक़ीक़त आहे साईं मिली शर्म आहे ऐं एॾो साईं वॾो कमु कयो आहे जंहिंजे लाइ जेतिरो ॻाल्हाइजे तमामु घटि आहे, तमामु भलो ॻाल्हायो आहे। मां नंढिड़ो अर्ज़ु खणी आहियां हिकिड़ो साईं जे हलो त साईं जी महिनत जो कोई काथो ई न आहे। जॾहिं कोई बेटा जा बेहतर लिखाया ॿिए कंप्यूटर ते त उते हिकिड़ो प्रॉब्लम जेको थिए पियो असां वटि लिखण वक़्तु जेको अख़बारुनि में ख़ासि करे अचे थो, असांजे नौजवान पुछंदा असां जॾहिं प्राइमरी जा उस्ताद पढ़ाईंदा हुआ हुननि असांखे 52 अखर में जे घोड़ो जे झिरकी बि असांखे पढ़ाई उन में जेका गाफ़ में हे लॻंदी आहे उहा अधु हे आहे, उन आवाज़ कोन्हे को जेका जीभ सां हे मिलाइजे झिरकी ठही वई आहे। असां जॾहिं अख़बार में उहो लफ़्ज़ लिखूं था फ़र्ज़ु कयो मेहर या शहर त उहो या ॾींहुं उहो ॾींहुं हीअं थो अचे, प्रेस ते अख़बार हर अख़बार में ॾींहुं हीअं लिखी थो अचे या पंहिंजी उहो लफ़्ज़ हीअं थो अचे, इन हे खे आवाज़ कोन्हे को। हुते बि ॿुधा पई त रूह मेहर कुझु ठीकु आहे पर रूण में हे फुल अचणु घुरिजे वॾी शहर या मेहर इन में हे अधु लॻल आहे, हिन खे आवाज़ कोन्हे पवंदो, असां हिनखे शहर नथा पढ़ी सघूं, हिन करे मेहर नथा पढ़ी सघूं। हाणे सांघण असांखे जेकॾहिं मटाए ॿिए फ़ोन मारियूं था त सांघण नथो थिए, इन फ़ोन सांघण खे मटायूं था त सांघण थी थो पवे। अहिड़ी तरह घर के झिरकीअ खे हिन फ़ोन में लिखूं था त कहर नथी पवे ऐं जहर किथे थी पवे, झिरकी नथी थी पवे। त इहे इन फ़ोन में छा मसइलो आहे थोरो इहो जेकर ॿुधायो त। साईं इहो आहे स्ट्रिक्टली हिकिड़ो फ़ॉन्ट जो मसइलो ऐं इहो एॾो वॾो मसइलो कोन्हे। जॾहिं असां अहिड़ा लफ़्ज़ झिरकी या घोड़ो अहिड़ा लफ़्ज़ लिखूं था त उन में उहा की आहे हिकिड़ी जेका इस्तेमालु करे सघे थी। ऐं मां अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं तव्हां पुराणा हथ जा लिखियल नुस्ख़ा ॾिसंदो त उन में बि मुख़्तलिफ़ तव्हां तरकीबूं ॾिसंदो। इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी त घर जॾहिं लिखिबो आहे गाफ़ ऐं नंढी हे उन सां गॾु लिखी वञी इहो कोई एॾो वॾो मसइलो कोन्हे। जेके फ़ॉन्ट्स आहिनि उन में इहो हल थी सघे थो ऐं नवां जेके फ़ॉन्ट्स ठहनि था उन में इहे मसइला जेके आहिनि कुझु हल थियल आहिनि ऐं के हल थी वेंदा। इहो माना इहो फ़ॉन्ट जो मसइलो आहे, इहो माना इहो फ़ॉन्ट डिज़ाइन जो मसइलो आहे ऐं इहो अच्छा साईं हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदुसि नंढी त हिकिड़ो ॿियो नंढो मसइलो यूनिकोड सां रिलेटेड आहे त घर यानी घे घोड़ो ऐं जे झिरकी यूनिकोड में पंहिंजे जाइ ते हर्फ़ न आहिनि, इहे कंपाउंड हर्फ़ आहिनि। हाणे इन लाइ वरी वञी यूनिकोड वारनि खे कंसोर्शियम खे उन्हनि खे दरख़्वास्त ॾियणी पवंदी त असां वटि जे झिरकी ऐं जे घोड़ो इहे हर्फ़ जुदा हर्फ़ जी हैसियत में ठाहियो। इहो कमु जेको आहे इहे अदारा करे सघंदा ऐं उन्हनि खे करिणो पवंदो। साईं पर गुल फुल महरान सर्द जेके सिधियत में जा रसद आहिनि उन्हनि में करेक्शन थियलु दुरुस्त लिखियलु हुजे, उहा फ़ॉन्ट जी करेक्शन वो फ़ॉन्ट से इहो साईं ॻाल्हि इहा आहे त तव्हां महिरबानी करे burgadi.com ताईं तव्हां MP सिंधी
वर्जन 2 डाउनलोड कयो। हाणे उन में जेको तव्हां वारी ॻाल्हि गहरो ऐं घरू ईअं था चओ न, झेड़ो ऐं जहिड़ो तव्हां ईअं था चओ न। हाणे जेको साईं मां ॿिरनि खे धरती थो चवां, इहो जॾहिं 52 में न पाण वारी या फिर सां ठही हुई आहे, उन वक़्तु इहो जेको हे वारो हुयो अबा जे झे ऐं घे लाइ ढाका कयो त भे भोले खे 4 नुक्ता ॾिनो, थे थालीअ खे 4 नुक्ता मथो ॾिनो, फे फरी ॾिनो त जे झटकी ऐं घे घोड़े खे रोज़ असांजा छोकिरा रोलिया। ॻाल्हि इहा आहे न, इहे जेके थियल आहिनि थी वियूं आहिनि न। हाणे मसइलो इहो आहे त या त बिस्मिल्लाह करे इमाम ख़ुमैनी वारो सेमिनार रेवोल्यूशन आणे, जे न त पोइ जिते आयो जीअं आयो जे बुनियादनि ते कमु कंदव न। हाणे उन जे लाइ तव्हां वटि MD सिंधी वर्जन 2 जा फॉन्ट बि अवेलेबल अथव ऐं अलाह तव्हांखे इन के लिए नओं सिस्टम ॾिनो, पोइ इहो घरू वारो मसइला हुन में हल अथव।